अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु इल्लल मुत्तक़ीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। अजीज़ो भाइरो, दरबार आलिया हुसैनाबाद शरीफ में कुर्ब जा कदम खणी अचण वारो अल्लाह जा अणगणिया एहसान आहिनि जे करीम पंजे करम सां, रहीम पंजे रहम सां हिक अल्लाह जे कामिल वलीअ जे आस्थाने ते तोखे मूंखे गॾु कयो। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। को कंहिंजो पांधीअड़ो, को कंहिंजो पांधीअड़ो, दरबार आलिया हुसैनाबाद में अचण वारा तूं केॾो न खुश नसीब आहीं जो तूं सोणे हुसैन जो पांधीअड़ो आहीं। बेशक दुनिया में लखे अल्लाह जा कामिल वली आया ईंदा ऐं आहिनि बि, पर इन्हनि समूरनि वलीयनि जे अंदरि जेको मान ऐं मर्तबो अल्लाह तबारक व तआला सोणे कंबर वारे साईं खे इनायत फरमायो, अहिड़ो शान वरले वरी कंहिंखे नसीब थिए। असां खुश नसीब आहियूं जो असां कंबर वारे साईं जे ज़माने में हुयासीं। भागन वारा आहियूं कबर में जेॾी महिल पहुचंदासीं, ॿियो को अमल हुजे या न हुजे, पर मलाइकनि वटि रब जे हुज़ूर असां इहा ॻाल्हि ज़रूर चवंदासीं त असां सोणे हुसैन जा ज़माने वारा आहियूं। क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जे अंदरि रब करीम इरशाद फरमायो आहे, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु, जॾहिं यार यारनि जा वेरी दुश्मन थी वेंदा। ध्यान मुड़े आओ, तवज्जो मुड़े कयो। क़ुरान जी आयत तो पढ़ा इंशाअल्लाह यहाँ ठरी पवंदई। हे जेको तूं पंधड़ो करे हिन आस्थाने ते आयो, इंशाअल्लाह ताला क़ुरान जी आयत ॿुधंदे सीनो ठरी पवंदई। रब करीम फरमायो, अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदु, जॾहिं यार यारनि जा दुश्मन थी वेंदा, जंहिं ॾींहं ते भाउ भाउ जो वेरी थी वेंदो, यार यार जो दुश्मन थी वेंदो, माइट माइटियूं छिनी वेंदा, दोस्त दोस्तियूं छिनी वेंदा, अज़ीज़ क़ुराबतूं छिनी वेंदा, उन ॾींहं ते इल्लल मुत्तक़ीन, अॼु जेको हिन गॾजाणी में तूं आयो ही, इहा मुत्तक़ीननि जी सोहबत क़ब्र में क़यामत में तुंहिंजे कम अचण वारी आहे। सुभान अल्लाह। यार हूंदा आहिनि, को नशे में लाहींदो, को चोरीअ ते लाहींदो, को ज़ुल्म ते लाहींदो। यारनि जी सोहबत, यारनि जी कचहरी कंहिंखे कहिड़े तरफ़ वठी वेंदी आहे, कंहिंखे कहिड़े पासे वठी वेंदी आहे, पर क़ुर्बान वञा सोणे। मुंहिंजी दिलि थी चए त इन मां पंहिंजी ॻाल्हि खे पंहिंजे मुर्शिद सोणे दिलबर साईं जे शेर में समेटिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि या ओ कामिल मुर्शिद कंबर वारा, वरे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, तव्हांजा बि थकल आहियो। ओ कामिल कंबर वारा, तुंहिंजे फेज़ जा हर हंधि नारा, का नज़रे करम फरमायो, तुंहिंजे दुआउनि जी दरकारा, साईं का नज़रे करम फरमायो, तुंहिंजे दुआउनि जी दरकारा।
शान आहे शानी दीदार हिए जो ठारा दीदार हिए जो ठारा ओ कामिल कंबर वारा का नजरे करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा साईं का नजरे करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा साईं तू आल नबी जी आई औलाद अली जो आई साईं औलाद अली जो आई तोखे दात ॾिनी दातारा तोखे दात ॾिनी दातारा ओ कामिल कंबर वारा का नज़रे करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा सुभान अल्लाह शेर काबिल गोरा तवज्जो सां जंहिं तो सां बुग़्ज़ रखियो जंहिं तो सां बुग़्ज़ रखियो हर दुश्मन धूड़ थी वियो साईं जंहिं तो सां बुग़्ज़ रखियो हर दुश्मन धूड़ थी वियो मुनकिर जे मथां रब जी मारा मुनकिर जे मथां रब जी मारा ओ कामिल कंबर वारा का नज़रे करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा ओ मुझे सिर जा साईं का नज़रे करम फरमाई ये अज कमा हाज़िर थियो कि मां बिना करती जे साईं जी दरबार में हाज़िर थियो ऐं उम्मीद आहे अज साईं जी नज़र थींदी इंशाअल्लाह बेड़ा पार थींदी ॻाल्हि साईं ओ मुझे सिर जा साईं का नज़रे करम फरमाई मुझो मुर्शिद दिल पर साईं अर्ज गुजारा ही दिल पर साईं अर्ज गुजारा ओ कामिल कंबर वारा का नज़रे करम फरमायो तुझे दुआउन जी दरकारा सुभान अल्लाह जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो क़ुरान थो फरमाए यार यार छिनी वेंदा माइक मिटियूं छिनी वेंदा पर कमरे शरीफ में अचण वारा अल्लाह जी इज़त जो कसम हे मुहम्मदी मिंबर ते वेही कसम सां थो ॻाल्हि कयां जेॾी महिल क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह पंहिंजे वलीअनि खे शिफ़ाअत जो इज़्न ॾींदो उन महिल ॾिसंदे त कमर वारो अॻियां हूंदो ऐं हीअ सॼी जमात गॾु हूंदी सुभान अल्लाह जेॾी महिल हर को मुंहुं मटे वेंदो उन ॾींहं ते इहे अल्लाह जा वली पंहिंजे माइटनि पंहिंजे रिश्तेदारनि पंहिंजे मोहबत रखण वारनि जी सार लहंदा मदीने वारे ताजदार लजपाल नबी सुहिणे सरदार फरमायो त जेॾी महिल क़यामत जो ॾींहुं थींदो रब करीम फरमाईंदो ओ प्यारा वञ तूं जन्नत ॾे अर्ज़ कंदो मौला कीअं जन्नत ॾे वञा तेसी जन्नत ॾे न वेंदुसि जेसी उन्हनि खे न छॾींदे जिन ॿ भिखूं मूंसां गॾु हलियो हुयो जेके मुंहिंजे दर ते इंशाअल्लाह ताला वक़्तु ॾिसंदासीं जेके अॼु मञनि था त मञनि था जेके नथा मञनि सुभाणे उहे बि चवंदा त हाय हाय अल्लाह जे इन सोने हुसैन जी दामन अॻ में झलियो अॼु वक़्तु अथव ओ पिरी ओ अदा ओ मुंहिंजा भाउ हिन मुक़ाम करणु आहे अल्लाह जे वलीअनि जो आस्थानो आहे हे तुंहिंजो अॼु दुनिया में बि सहारो आहे त क़ब्र ऐं हशर में बि सहारो पवंदो हिन दर जो फेरो मेरो न थींदो हिन दर जो पंथ कज़ा करण वारो ॿुधो
आयो हुई पोइ उन ॾींहुं अरमान जा हथ मले चवंदे अल्लाह यार त सभु विया हलिया हाउ जे मां बि में दिलि जा पंधड़ा कयां अल्लाह ताला मूंखे अव्हां खे अॼोकी नसीहत ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।